जोई शहर के गुतिल आबादी वारे इलाइक़े में निजी कंपनी जो मोबाइल टावर ज़बून हाल कहिड़े बि वक़्तु किरी पवण सबबि नुक़सान थियण जो अंदेशो, रहवासियुनि में ख़ौफ़। जोई शहर जे गुतिल आबादी वारे इलाइक़े अतार पाड़े में निजी कंपनी पारां लॻायल मोबाइल टावर ज़बून हाल बणिजी इलाइक़े वासियुनि लाइ ख़तरे जी अलामत बणिजी पियो आहे। जॾहिं त मोबाइल टावर ज़बून हाल थी वञण सबबि कहिड़े बि वक़्तु किरी पवण वारे ख़तरे सबबि इलाइक़े वासियुनि जूं ख़ौफ़ में निंड्रूं हराम थी वियूं आहिनि। इन सिलसिले में इमाम बख़्श जमाली, क़ुर्बान रिंद ऐं ॿिनि काविश डिजिटल मीडिया रिपोर्टिंग टीम सां ॻाल्हाईंदे चयो त निजी कंपनी मोबाइल टावर लॻाइण बैदि कुझु अरसो अॻु पंहिंजो समूरो सामान ऐं मशीनूं खणी वापसि हली वई आहे, पर मोबाइल टावर अञा ताईं लॻल आहे। हुननि चयो त मोबाइल टावर जी सार संभाल ऐं मरमत न थियण सबबि टावर ज़बून हाल थी वियो आहे ऐं ताज़नि बरसातनि बैदि मोबाइल टावर लॻल ज़मीन बि हंधा हंधा ॾरी पियो आहे, जंहिंजे करे टावर कहिड़े बि वक़्तु किरी सघे थो ऐं इन ख़ौफ़ सबबि संदनि निंड्रूं हराम थी वियूं आहिनि। हुननि मुतालबो कंदे चयो त कंहिं बि जानी या माली नुक़सान थियण खां बचण लाइ फौरी तौर ते मोबाइल टावर हटाए रहवासियुनि जी परेशानी ख़तमु कई वञे। हाणे हे जेका हींअर कल्ह बरसाति पई आहे, 2.5 कलाक मुसलसल जेको आहे सो पाणी हिन में अंदरि वियो आहे। हाणे तव्हां सम्झो था त असांजो जेके जायूं उहे बि टुटी पयूं आहिनि। पाणी समूरो हिन में निकाल ॿियो आहे सी कोन, समूरो हिन में अंदरि पियो थो वञे सर। जानी ऐं माली नुक़सान केॾी महिल बि ॾेई सघे थो सर। इंतिज़ामिया खे बिल्कुलु असां आगाह ॾिनो आहे। इंतिज़ामिया चए थी असां जेके कागज़नि लाहौर मोकिलिया आहिनि, हाणे वस वारनि खे जेका सो अपील आहे, DC साहिब खे जेका सो अपील आहे त हीअ असांजे पाड़े में ॾमर ख़तमु थियो वञे। 400 घर आहिनि, सभई पाणी वञे अंदरि, राज ड्राहे केतिरो ध्यानु। असां हुकूमत अपील कयूं त हिन जेको बंदोबस्तु कनि ड्राहे खणी वञनि, असांजी जायूं असांजी जानूं बचायूं वञनि। हींअर नाकारो आहे, हे तमामु ख़तमु आहे। ॾिसो था त हेठि जेको आहे भितूं लही वियूं, हुननि जो जेको आहे बुनियाद हेठि लथल आहे ऐं माण्हू जेके बि पाड़े वारा आहिनि सभु हिरास में आहिनि ऐं जेके जमायती निमाज़ ते अचनि था उहे बि त सही सॼी राति असांखे निंड कोन्हे। ॿिए नंबर ते ॿार बि हाणे हितां नथा लॻनि, उहे बि डिॼनि था रोड खां वाए मथां असांजे मथां किरी पए। इन जे करे इंतिज़ामिया खे ऐं DC साहिब खे या जेको हिन जो माना मालिक आहे उन खे असां गुज़ारिश कयूं था महिरबानी करे हिन खे हटायो वञे, आस्ते आस्ते हिन खे पंहिंजे लाहे वञनि। ऐं जेके चवनि था असां लाहौर खणी विया आहियूं, उहे लाहौर वारा सर जॾहिं सही थियनि तेसिताईं ख़बर न आहे त छा थिए। हवा आहे, मींहुं आहे, तूफ़ान आहे, पाण ख़बरुनि में तव्हां ॾिसो था, ॿुधो था। उन जे करे असांजो इहो ई मुतालबो आहे त महिरबानी करे हिन खे हटायो वञे। काविश डिजिटल मीडिया रिपोर्टिंग टीम जो ही